बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, मां तव्हांखे पंहिंजे वीडियोज़ जे अंदरि कंप्यूटर तमामु आसान तरीक़नि सां सम्झाए रहियो आहियां। जंहिं दोस्त मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे उहो सभ खां पहिरियां हिन चैनल ते सब्सक्राइब करे वठे त जीअं तव्हां ॾे मुंहिंजा वीडियोज़ ईंदा रहनि। अॼु सभ खां पहिरियां मां तव्हांखे फॉर्मेट पेंटर जे बारे में पढ़ाईंदुमि। चो त पाण फॉर्मेट पेंटर जे बारे में पढ़ूं त फॉर्मेट पेंटर कमु कीअं करे थो। दोस्तों, मां हिननि अखरनि खे मुख़्तलिफ़ स्टाइल ॾियां पियो ऐं उन्हनि जी साइज़ वग़ैरह घटि वधि रखां पियो त जीअं तव्हांखे मां फॉर्मेट पेंटर जो कमु सम्झाए सघां। जी दोस्तों, फॉर्मेट पेंटर मिसाल तौर ते असांजे अखर हिन जो जेको स्टाइल आहे, जेका हिन जी साइज़ आहे, इहा असां ॿियनि ते बि अप्लाई कयूं त उन लाइ असां फॉर्मेट पेंटर ते क्लिक जेकॾहिं हिकु सिंगल क्लिक कंदासीं ऐं उन खां पोइ ॾिसो फॉर्मेट पेंटर जेको आहे उन ब्रश जो निशान ॾिठे आयो आहे, उन ब्रश खे असां क्लिक करे हिन ते ड्रैग कंदासीं त असांजो हिननि अखरनि जो बि स्टाइल साॻियो थी वियो। पर जेकॾहिं असां इहो फॉर्मेट पेंटर मल्टीपल जॻहनि ते मतिलबु मुख़्तलिफ़ जॻहनि ते हिक खां वधीक जॻहनि ते इस्तेमालु करणु चाहियूं, इन लाइ सभ खां पहिरियों सिलेक्ट कंदासीं अखरनि खे ऐं फॉर्मेट पेंटर ते ॿ दफ़ा क्लिक कंदासीं, डबल क्लिक कंदासीं मतिलबु। हा अचो ॾिसूं पाण हीउ कीअं कमु करे पियो। हीअ असां हिकु दफ़ो हिन ते सिलेक्ट कयोसीं, इन खां पोइ बि असांजो फॉर्मेट पेंटर जेको आहे मौजूदु आहे। पर जॾहिं असां हिकु दफ़ो क्लिक कईसीं त हू सिर्फ़ु हिकु दफ़ो हिन कमु कयो हुयो, पर हाणे असां हिन ते अनलिमिटेड टाइम से मतिलबु केतिरा ई दफ़ा कमु करे सघूं था, अणगणिया तरीक़ा वक़्त, मतिलबु जेतिरा वक़्त असां कमु करणु चाहियूं ओतिरा वक़्त असांजो ब्रश कमु कंदो रहंदो। हाणे स्किप कंदासीं त असांजो बटण ख़तमु थी वियो। इन खां पोइ पाण पढ़ंदासीं फाइंड जो मतिलबु आहे ॻोल्हणु। असां हिन पूरे डॉक्यूमेंट्स जे अंदरि मिसाल तौर ते असां वटि को डॉक्यूमेंट्स आहे 100 पेज जो आहे या 500 पेज जो आहे या 1 पेज जो आहे 2 पेजनि जो आहे, उन जे अंदरि का शइ ॻोल्हणु था चाहियूं त उन जो आसान सवले में सवलो तरीक़ो आहे फाइंड करणु। फाइंड जी शॉर्टकट की आहे कंट्रोल F। फॉर एग्ज़ाम्पल असां हिन जे अंदरि यू था ॻोल्हणु चाहियूं, YOU, त असांजा 2 रिज़ल्ट अची विया हिते ॿुधाए थो 2 रिज़ल्ट आहिनि। हीअ अचे हिकु यू, ॿियो हीअ आहे UR ॿिनि सां मैच थो थिए, सिर्फ़ु R में वधीक आहे, इन जे करे यू खे बि असांजे साम्हूं सर्च करे थो रिज़ल्ट ॿुधाए थो। उन खां पोइ असां पढ़ंदासीं रिप्लेस जो मतिलबु हूंदो आहे का अखर को शइ को वर्ड जेको अॻु में लिखियलु आहे उनखे रिप्लेस करे उन जॻह ते ॿी शइ लिखे। सभ खां पहिरियों फाइंड वाट, मतिलबु तव्हां छा ॻोल्हणु चाहियो था। फाइंड वाट मतिलबु तव्हां छा ॻोल्हणु चाहियो था। मिसाल सां हिनखे यू था ॻोल्हणु चाहियूं, चलो त यू खे असां रिप्लेस था कयूं माए में, ठीकु आहे। त जेकॾहिं रिप्लेस आहे बटन रिप्लेस जो, जेकॾहिं सिर्फ़ु हिकु ई यू खे असां रिप्लेस कयूं माए में त पोइ सिर्फ़ु रिप्लेस ते क्लिक कंदासीं। पर जेकॾहिं सॼे डॉक्यूमेंट्स जे अंदरि जेतिरा बि यू आहिनि सभिनी खे माए में रिप्लेस करे छॾे त पोइ रिप्लेस ऑल कंदासीं। हीउ ॿुधाए थो ऑल डन वी मेड 2 रिप्लेसमेंट, मतिलबु हिन 2 यू हुया, ॿिन्ही खे हिन माए करे छॾियो। हिन खां पोइ असां ओके कंदासीं। हिकु ही हुयो हिते, ॿियो हिते ही हुयो, हिन में UR हुयो, बहरहाल UR खे बि हिन रिप्लेस करे छॾियो, छो जो सिर्फ़ु मैच केस हुयो उन जे करे। इन खां पोइ दोस्तों पाण पढ़ंदासीं इंसर्ट मेन्यू में पाण टेबल पढ़ंदासीं। सभ खां पहिरियां ई टेबल जो ज़िक्र था कयूं। टेबल में रो ऐं कॉलम्स थींदा आहिनि। ही कॉलम्स आहिनि, ही रोज़ आहिनि। हेठि रो थींदी आहे ऐं मथे कॉलम थींदा आहिनि। ही रो आहिनि हाणे ऐं ही कॉलम असां इंसर्ट कंदासीं हाणे हिन जे अंदरि। हा 4x4 4 रो ऐं 4 कॉलम आहिनि, या 5 कॉलम इंसर्ट कया आहिनि मिसाल तौर ते। हिन जे अंदरि असां काई बि शइ कोई टेक्स्ट लिखणु चाहियूं था, दोस्तों हिन टेबल जी डिज़ाइनिंग आहे। ही डिज़ाइनिंग हितां असां टेबल जी चेंज करे सघूं था। टेबल खे सिलेक्ट करे
काई बि डिज़ाइन ॾेई सघंदा ॾिसो था जेको तव्हां डिज़ाइन ॾियणु चाहियो उहो डिज़ाइन तव्हां हितां टेबल जो सिलेक्ट करे सघो था। पाण हीअ डिज़ाइन रखियो आहे। इन खां पोइ शेडिंग आहे, मतिलबु हिन बैकग्राउंड में टेबल में कलर भरे, हितां पाण बैकग्राउंड में कलर टेबल खे भरे सघूं था। इन खां पोइ ही बॉर्डर्स आहिनि, टेबल जा बॉर्डर जेके आहिनि उहे कहिड़ा हुजनि, ऑल बॉर्डर आहे, नॉन आहे, जेका बॉर्डर ख़तमु करणु चाहियूं, ठीकु आहे। उन खां पोइ बॉर्डर एंड शेडिंग में वञी करे हिनखे मुख़्तलिफ़ बॉर्डरनि जा कलर्स वग़ैरह ॾेई सघूं था, विड्थ वग़ैरह थुल्ही सनी करे सघूं था। हीअ जेकॾहिं विड्थ थुल्ही थी वई हिनजी विड्थ सनी रखी सघूं था साइज़। इन खां पोइ मेन आहे जेका अहम शइ आहे उहा आहे लेआउट। लेआउट जे अंदरि पाण फॉर एग्ज़ाम्पल में अहम जेका ॻाल्हि हूंदी आहे उहा हीअ जेके अखर आहिनि इन्हनि खे किथे रखिजे, विच ते रखिजे टेबल जे अंदरि, या टेबल जे सेंटर ते हुजनि, या टेबल जे राइट साइड ते हुजनि, लेफ्ट साइड ते हुजनि, हेठि हुजनि, मथे हुजनि। हितां हीअ असांजी हिनजी अखरनि खे रखण जी स्टाइल आहिनि। हितां असां कंहिं बि प्लेस ते अखर रखी सघंदा आहियूं जेकॾहिं असां विच ते थी विया। इन खां पोइ डायरेक्शन आहे अखरनि जो, हीअ ॾिसो मां क्लिक थो कयां त अखरनि जो डायरेक्शन खे मटिजे पियो। इन सां असांजो अखरनि जो डायरेक्शन जेको आहे मटिजी सघिजे थो। जी दोस्तो, उमेद आहे तव्हांखे अॼु जो मुंहिंजो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। तव्हां वीडियो खे लाइक कयो ऐं ॾिसंदा रहो मुंहिंजा वीडियोज़, ऐं मुंहिंजे चैनल खे जंहिं दोस्त सब्सक्राइब न कयो आहे तो सब्सक्राइब करे ऐं ईंदड़ वीडियोज़ इनशाला ॾिसंदा रहो। इनशाला तव्हांखे तमामु सुठी मोट मिलंदी।